सनुक़रिउका फ़ला तंसा इल्ला माशा अल्लाह इन्नहु यअलमुल जहरा वमा यख्फ़ा वनुयस्सिरुका लिल-युस्रा। सनुक़रिउका फ़ला तंसा, अनक़रीब असां तव्हांखे पढ़ाईंदासीं। फ़ला तंसा जी माना पोइ तव्हां विसारींदा कोन। इल्ला माशा अल्लाह, हाँ बाक़ी उहो जेको अल्लाह चाहे। इन्नहु यअलमुल जहरा, बेशक उहो अल्लाह ॼाणींदो आहे। अल जहर, जहर जी माना जेके ज़ाहिर ज़ूर शयूं आहिनि, खुली खुली शयूं उन्हनि खे। वमा यख्फ़ा, ऐं लिकियल शयुनि खे बि अल्लाह ताला ॼाणींदो आहे। वनुयस्सिरुका लिल-युस्रा, ऐं असीं आसान कंदासीं तव्हांजे लाइ। लिल-युस्रा जी माना आसान तरीक़ो। हाणे माक़बल वारियूं जेके आयतूं हुयूं, उन्हनि आयतनि जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजी कुदरत ऐं हिकमत जा चंद नमूना बयानु कया। उन्हनि आयतनि जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजी कुदरत जा चंद नमूना जेके ऐं चंद नमूना बयानु कया। चंद नमूना बयानु करे अल्लाह साईं इंसान खे उन जे अंजाम खां बाख़बर कयो। अल्लाह साईं चंद नमूना पंहिंजी कुदरत जा बयानु करे इंसान खे उन जी अंजाम खां बाख़बर कयो त इंसान तुंहिंजो अंजाम कहिड़ो थींदो। जीअं मूं तव्हांखे कल्ह ॿुधायो न, फ़जअलहु गुसाअन अहवा, त इन जो मतिलबु छा हो त अल्लाह साईं इंसान खे ॿुधायो त जीअं हिकिड़ो ख़ुश्क वणु आहे, जॾहिं अल्लाह साईं उनखे पंहिंजी ज़मीन मां जेको सो कढे थो तॾहिं उहो सरसब्ज़ ऐं शादाब हुजे थो। आख़िरकार अल्लाह साईं उनखे ख़ुश्क ऐं कारो बनाए करे चूरो चूरो करे छॾे थो त हे इंसान तुंहिंजो अंजाम बि उन ख़ुश्क गाह वांगुरु थींदो। त इहो अल्लाह साईं उनखे इंसान खे उनजे अंजाम खां बाख़बर कयो हो। ठीकु, हाणे इहो करण सां इंसान खे उनजे अंजाम खां बाख़बर करण सां छा मालूम थियो त दुनियावी ज़िंदगी छा आहे, आरज़ी आहे। दुनियावी ज़िंदगी छा आहे, आरज़ी आहे। असल ऐं हक़ीक़ी ज़िंदगी कहिड़ी आहे, उहो आख़िरत जी ज़िंदगी आहे। असल ऐं हक़ीक़ी ज़िंदगी कहिड़ी आहे, आख़िरत जी ज़िंदगी आहे। इन करे असांखे तयारी बि कहिड़ी ज़िंदगी करणु खपे, आख़िरत जी ज़िंदगी जी। ऐं उहा ज़िंदगी जंहिं ज़िंदगी में असांखे पंहिंजे अमलनि जी जज़ा ऐं सज़ा मिलंदी, उन ज़िंदगी जी असांखे तयारी करणु खपे। हाणे आया उन ज़िंदगी जी असीं तयारी करियूं, पर करियूं कीअं? उन ज़िंदगी जी असीं तयारी करियूं, पर करियूं कीअं? अल्लाह साईं उनजे लाइ क़ुरान मजीद नाज़िल कयो। अल्लाह साईं छा कयो, उनजे लाइ क़ुरान मजीद नाज़िल कयो। हाणे अल्लाह साईं उहो क़ुरान मजीद त नाज़िल कयो, पर उहो ई क़ुरान जेको अल्लाह साईं नाज़िल कयो छाजे लाइ, ताकी असीं आख़िरत जी तयारी करियूं। उन क़ुरान जी तबलीग करण जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त कंहिंखे मोकिलियो, जनाब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सही, आख़िरत जी असां तयारी करियूं, उन जे लाइ अल्लाह साईं क़ुरान नाज़िल कयो। इन क़ुरान जी तबलीग जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जनाब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिलियो। हाणे जेके अॻियूं आयतूं जिन जो तर्जुमो तव्हां ॼाणो तिलावत करे चुकसि न, इन्हनि आयतनि में जनाब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको तबलीग वारो कमु अल्लाह जे रसूल अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॾिनो, उन तबलीग जे कम जी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जनाब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छा पियो करे, हिदायत करे पियो त उन जी कम जी तबलीग कीअं कर तूं, उनजी अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिदायत करे पियो। हाणे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जनाब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे संदसि तबलीग वारे कम जी हिदायत करे पियो, पर हिदायत करण खां पहिरीं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जनाब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हिकिड़ी ख़ुशख़बरी पियो ॾे। उहा ख़ुशख़बरी कहिड़ी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जनाब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो, ए नबी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तुंहिंजी शरीयत खे आसान करे छॾियो आहे। असां तुंहिंजी शरीयत खे छा आहे, आसान करे छॾियो आहे। क़ुरान फरमायो सनुक़रिउका फ़ला तंसा, पैगम्बर अनक़रीब असां तोखे पढ़ाईंदासीं, असां तोखे पढ़ाईंदासीं। फ़ला तंसा, पोइ तूं कोन विसारे सघंदे, तोखां विसरबो कोन। इल्ला माशा अल्लाह, हाँ बाक़ी उहो जेको अल्लाह चाहे। जंहिं शइ खे अल्लाह साईं चाहे थो तोखां विसारण, त पोइ उहा तोखां विसरी वेंदी। हरू भर का बि शइ असां तोखां कोन विसारींदासीं। ठीकु, हाणे छा आहे, जनाब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे इब्तिदान अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम वही खणी ईंदा हुआ। हाणे हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम वही खणी ईंदा त जनाब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम सां गॾु पढ़ंदा हुआ। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम बि पढ़ंदा, अल्लाह जे रसूल बि पढ़ंदा। छाजे करे, इन ख़ौफ़ खां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ंदा त मतां का शइ मूंखे विसरी न वञे, मतां का शइ मूंखे विसरी न वञे। अल्लाह साईं हीअ आयत नाज़िल कयूं, सनुक़रिउका फ़ला तंसा, पैगम्बर असीं तोखे पढ़ाईंदासीं। फ़ला तंसा, पोइ तूं कोन विसारे सघंदे। इल्ला माशा अल्लाह, बाक़ी जेको अल्लाह चाहे। इन्नहु यअलमुल जहरा वमा यख्फ़ा,
बेशक वो अल्लाह जो हिकिड़ी ज़ाहिरी शयुनि खे बि ॼाणे थो, वमा यकफ़ा ऐं मख़फ़ी शयुनि खे बि अल्लाह ताला ॼाणे थो, इन करे तूं कोन विसारे सघंदे। वनु यस्सिरुका लिल युस्रा, ऐं असीं आसान कंदासीं तुंहिंजे लाइ आसान तरीक़ो। असां तुंहिंजी शरीयत खे छा कंदासीं, आसान बनाईंदासीं। असां अञा बि आसान कंदासीं। तूं जेको सो उन शरीयत ते मुतहरा ते हलणु तुंहिंजे लाइ का वॾी मुश्किल जी ॻाल्हि कंहिं क़िस्म जी कंहिं क़िस्म जी कोन थींदी। जनाब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत अॻे ई आसान आहे, अॻे ई जाए आसान आहे, पर वरी अल्लाह जे रसूल अल्लाह रब्बुल इज़्ज़त छा फरमाए, वनु यस्सिरुका लिल युस्रा, असां तुंहिंजी शरीयत खे छा कंदासीं, आसान कंदासीं। मुर्गी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह साईं तसली ॾेई छॾी त तूं खुटको न कर, असां तुंहिंजी आसान तरीक़े खे बि आसान कंदासीं। फ़ज़क्किर इन नफ़अतिक, इतां खां इंशाअल्लाह ताला सुभाणे।